रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बख्शल बख्शायल पैगंबर हा। इन में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। अल्लाह पाक पंहिंजे नबियनि खे गुनाहनि खां ऐं गुनाहनि जे ख़्याल खां बि रब साईं पाक रखणु फरमाईंदो आहे। चिजाए जो ॻाल्हि हुजे आकाए नामदार मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी, उनजे बावजूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण साईं फरमायो त मां पाण अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं ॾींहं में 70 दफ़ा इस्तग़फ़ार कंदो आहियां, अल्लाह पाक खां माफ़ी घुरंदो आहियां, रब खां तौबा कंदो आहियां। ऐं ॿी रिवायत में चए थो पाण साईं फरमायो त मां हिकु ॾींहं जे अंदरि 100 दफ़ा अल्लाह तबारक व तआला खां इस्तग़फ़ार कंदो आहियां। जंहिंजे करे फरमाईंदा आहिनि त अमा कम अज़ कम ॾींहं जे अंदरि सुबुह जो 100 दफ़ा इस्तग़फ़ार जी तस्बीह पढ़ो ऐं शाम जो बि 100 दफ़ा इस्तग़फ़ार जी तस्बीह पढ़ो, जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला अवां जे गुनाहनि खे रब साईं माफ़ करणु फरमाईंदा। शब बरात जी रात में माण्हू इबादत करे इन रात जे बारे में फरमायो वियो त जेके इंसान जा सॼे साल जा जेके अमल आहिनि, इन्हनि अमलनि जे दफ़्तर खे इन रात जे अंदरि बंदि करे रखियो वेंदो आहे ऐं जमा कयो वेंदो आहे त आख़िरत जे अंदरि अवां जा इहे दफ़्तर को असांजे साम्हूं खुलंदा। वरी नए साल जे लाइ नओं रजिस्टर खोलियो वेंदो आहे। तंहिंजे करे जहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿियनि नमाज़ुनि जी बि पाबंदी कंदा कयो, पर ख़ुसूसी तौर ते फजर ऐं असर जी नमाज़ जी अल्लाह पाक क़ुरान जे अंदरि पार करणु फरमायो। असर जी नमाज़ हाफ़िज़ु अला सलावाति व सलातिल वुस्ता फरमाईंदा तव्हां नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, पर ख़ुसूसी तौर ते विची नमाज़ जी। अहिड़ी तरह प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण फरमायो त इहो इन जे करे बि आहे जो इन्हनि ॿिनि वक़्तनि जे अंदरि फ़रिश्तनि जी ड्यूटी जेका आहे तब्दील थींदी आहे। सुबुह जे वक़्त में हिकिड़ा फ़रिश्ता जेके अवां जा नामे अमाल लिखनि पिया, उहे वञी करे अल्लाह जी बारगाह में पंहिंजा दफ़्तर जमा कराईंदा। वरी ॿिया फ़रिश्ता अची करे अवां जे लाइ ड्यूटी ऐं लिखण ऐं अवां जे गुनाहनि ऐं सवाबनि जे लिखण जी ड्यूटीअ ते मामूर थींदा आहिनि। ऐं इहे फ़रिश्ता वरी सुबुह जी नमाज़ खां वठी करे असर जी नमाज़, असर खां पोइ वरी राति वारा फ़रिश्ता अची करे पंहिंजी ड्यूटी संभालींदा आहिनि। अहिड़ी तरह पाण फरमायूं त जॾहिं इहे फ़रिश्ता मथे वेंदा आहिनि, तव्हां फजर जी नमाज़ पढ़ंदा हूंदा आहियो, वरी जॾहिं असर जे वक़्त वारा फ़रिश्ता मथे वेंदा आहिनि तव्हां असर जी नमाज़ पढ़ंदा रहंदा आहियो, त इहे फ़रिश्ता अल्लाह वटि गवाही ॾींदा आहिनि, मुंहिंजा रब सुबुह जो जंहिं वक़्तु वियासीं तॾहिं बि इहो बानो फलाणो फलाणे जो पुटु इहो तुंहिंजो बानो तुंहिंजे घर में तुंहिंजी इबादत पियो करे। ऐं वरी जेके ईंदड़ फ़रिश्ता आहिनि उहे बि गवाही ॾींदा, मुंहिंजा रब वियासीं सुबुह जो बि इबादत में हुयो, जॾहिं मोटिया पिया जो तॾहिं बि इबादत कयो। तंहिंजे करे उनजी गवाही ॾींदा त रब साईं पुछणु फरमाईंदो त ॿुधायो त भला इहे कहिड़ी शइ खां डिॼनि पिया, कहिड़ी शइ खां पनाह पिया घुरनि? फरमाईंदो साईं जहन्नम खां पनाह पिया घुरनि। फरमायो जहन्नम ॾिठो अथनि? साईं जहन्नम ॾिठो त कोन्हनि। हदीस में चए थो त हालांकि अल्लाह इन सभिनी मामलनि खे ॼाणंदड़ आहे, पर हिकिड़ो बाने खे ख़ुशख़बरी ॿुधाइण जे लाइ रब साईं इन्हनि वाक़िअनि खे ज़िक्र करणु फरमाईंदो आहे। साईं इन्हनि खे भला भउ कंहिं ॾियारियो? फरमाईंदा तो जेको क़ुर नाज़िल फरमायो तुंहिंजे हबीब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे ॿुधायो त हिननि शयुनि जे करे जेको आहे जहन्नम में वेंदव ऐं हिननि अमल साले जे करे तव्हां जन्नत में वेंदा, इन जे करे जहन्नम खां पनाह था घुरनि। साईं कहिड़ी शइ जी तलब कंदा? फरमाईंदा साईं तलब अहिड़ी शइ जी कंदा, जन्नत जी तलब कंदा। फरमाईंदा जन्नत ॾिठी अथनि? साईं ॾिठी कोन अथनि। भला ॾिसनि हा त अञा पोइ छा कंदा? साईं तलब अञा उन्हनि जी वधी वञे। जहिड़ी तरह जहन्नम खे ॾिसनि हा त अञा उहे हुन खां डिॼनि हा, ख़ौफ़ खाइनि हा, अहिड़ी तरह जन्नत खे ॾिसनि हा त अञा उन्हनि जो इश्तिहाक ऐं उन्हनि जो शौक़ु वधी वञे हा। पाण फरमायूं त अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे फरमाईंदो फ़रिश्ता हो तव्हां गवाह रहिजो, इन्हनि जेको आहे मां अल्लाह जे ॾिसण जे बिना सिर्फ़ु जेको आहे इन क़ुर ऐं सुन्नत जे कौल जे मुताबिक़ अमल करण जे करे इन्हनि जहन्नम खां ख़ौफ़ कयो, जन्नत जी तलब कयो। तव्हां गवाह रहिजो मां इन्हनि जे मथां जहन्नम खे हराम करे छॾियुमि, जन्नत खे वाजिबु करे छॾियुमि। त अहिड़ी तरह शब बरात जे अंदरि जेके असांजा दफ़्तर वेंदा, इहे दफ़्तर असांजा नामे अमाल सां जेकॾहिं शुरू थींदा नेकियुनि सां ऐं भलाइनि सां शुरू थींदा त दफ़्तर जी इब्तिदा बि जेका आहे नेकियुनि वारी हूंदी, इंतिहा बि नेकियुनि वारी हूंदी। विच में उमेद आहे त अल्लाह तबारक व तआला पोइ जेके विच वारा जेके गुनाह आहिनि उहे अल्लाह पाक माफ़ करणु फरमाईंदो। शब बरात जे अंदरि सलात तस्बीह पढ़ो, नफ़िल पढ़ो, क़ुर जी तिलावत कयो, ज़िक्र अज़कार कयो, गुनाहनि खां माफ़ी घुरो, इहे सभु इबादतूं आहिनि। का जेका आहे मख़सूस इबादत न आहे। रब खे राज़ी करण जे लाइ जेकॾहिं कंहिं माण्हू सां तव्हां नेक अमल कयो था, राति जे वक़्त में कंहिंजी मदद कयो था, इहा मदद ख़ुदि जेको आहे अल्लाह जी इबादत आहे। कंहिं मिस्कीन खे ज़रूरत आहे, अवां जेकॾहिं कंहिं मिस्कीन खे, कंहिं ग़रीब खे, कंहिं हाजतमंद खे
अवां जेकॾहिं को कपिड़ो ढकायो था, अवां जेकॾहिं उनखे का ज़रूरत वारी शइ उनखे अदा कयो था, फरमाईं त इहा ख़ुद इबादत आहे, बल्कि इहा इबादत इन जो सवाबु ही जेके रवाजी जेके सवाब जूं जेके इहे सयूं पचाइनि था न, इन्हनि जे मुक़ाबले में इन्हनि जो सवाबु तमामु घणो आहे। इहे जेके ईसा अलैहिस्सलाम जे लाइ सयूं खणी वई, असांजो मरी वियो उनखे ख़त्म हुजे, या जेको आहे फिलाणो जेको असांजो, इन जो बि सवाबु आहे, इन में को शक न आहे। पर जेकॾहिं हाजतमंद जी हाजत खे पूरो करे, कंहिंखे चपल न हुनखे चपल वठी ॾिनी, अल्लाह तबारक व तआला हुनखे ॼाणे थो न, त हिन कहिड़ी नियत सां हुनखे ॾिनी। कंहिंखे को अंगल भाड़ो आहे, कंहिंखे कपिड़ो कोन्हे पाइण जे लाइ, कंहिंखे घर में अटो कोन्हे, इहे सयूं चाढ़े करे विरहाइण जे बजाए जेकॾहिं 5 किलो अटो कंहिं ग़रीब हक़दार जे घर में पुॼाई, इन जो सवाबु तमामु घणो। अहिड़ी तरह शब बरात जे अंदरि माण्हू इबादत करे, अल्लाह तबारक व तआला जी रहमत सिज लथे खां वठी करे, फरमाईंदा रब जी हिकिड़ी तजली हूंदी आहे, रहमत वारी तजली, उहा दुनिया जे आसमान ते अची पंहिंजे बाननि खे, अल्लाह जे बाननि खे सॾा कंदी आहे। आहे को पंहिंजे गुनाहनि खे बख़्शण वारो, जेको पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी घुरे त मां अल्लाह हुन जे गुनाहनि खे माफ़ कंदो। फरमाईंदा इंसाननि मां जेकॾहिं को बुखायल आहे, पंहिंजे रिज़्क़ जी तलब करे, मां अल्लाह हुनखे रिज़्क़ अता फरमाईंदुमि। जेकॾहिं को अंगेरो भाड़ो आहे, कंहिंखे पाइण जे लाइ कपिड़ो कोन्हे, मां अल्लाह खां कपिड़ा घुरे, ढकाइण वारो त मां अल्लाह आहियां। फरमाईं त मां उनखे कपिड़ो ढकायां। अवां मां को अहिड़ो हुजे जेको राति जे वक़्त में, ॾींहं जे वक़्त में ख़ता कंदड़ हुजे, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे मां अल्लाह जी ज़ात खां, मां अल्लाह पाक उनजे सभिनी गुनाहनि खे माफ़ करे छॾींदुमि। फरमाईं त फस्तग़फिरूनी अग़फिर लकुम, फरमाईं तव्हां मूंखां माफ़ी घुरो, मां अल्लाह तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करणु फरमाईंदुमि। या इबादी इन्नकुम लन तबलुगू दर्री फतदुर्रूनी, फरमाईं त ए मुंहिंजा बानो, अवां जा गुनाह मूंखे ज़रे बराबर भी नुक़सान नथा पहुचाए सघनि। फरमाईं वलन तबलुगू नफ़ई फतनफ़ऊनी, फरमाईं तव्हां मूंखे नफ़ो नथा पहुचाए सघो, तव्हां नुक़सान भी पाण खे पुॼायो था ऐं नफ़ो भी पाण खे पुॼायो था। फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम, ए मुंहिंजा बानो, अल्लाह फरमाए त ए मुंहिंजा बानो, जेकॾहिं तव्हां में अव्वल खां वठी करे आख़िर ताईं इंसान ऐं जिन्न सभु गॾिजी पवनि, कानू अला अत्का क़ल्बि रजुलिन वाहिदिन मिनकुम मा ज़ाद ज़ालिका फी मुल्की शयअन, फरमाईं त जेकॾहिं सभु हिकु माण्हू वांगुरु मां अल्लाह जा फरमाबरदार बणिजी पवनि, फरमाईं त मुंहिंजी बादशाहत जे अंदरि ऐं मुंहिंजी मिल्कियत जे अंदरि ज़रे बराबर भी वाधारो न ईंदो। अवां सभु जेकॾहिं फरमाबरदार थी पओ, अल्लाह जी बादशाही जे अंदरि वाधारो कोन ईंदो। रब जी बादशाही उहा ई आहे। अवां अल्लाह जी बादशाही जे अंदरि को वाधारो कोन था करे सघो। जेकॾहिं फरमाईं तव्हां नफ़ो कंदव पंहिंजे लाइ कंदव, नुक़सान कंदव तव्हां पंहिंजे लाइ कंदव। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, फरमाईंदा या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कानू अला अफ़जुरि क़ल्बि रजुलिन वाहिदिन, फरमाईं जेकॾहिं अव्वल खां वठी आख़िर ताईं जेके इंसान आहिनि, सभु इंसान सभु जिन्न, अवां जेको आहे गॾिजी करे जेकॾहिं हिकु गुनाहगार वांगुरु माण्हू वांगुरु थी पओ, सख़्तु गुनाहगार वांगुरु थी पओ, मा नक़स ज़ालिका मिन मुल्की शयअन, फरमाईं त मां अल्लाह जी बादशाहियत ऐं रब जी मिल्कियत जे अंदरि ज़रे बराबर भी को नुक़सान तव्हां नथा आणे सघो। फरमाईंदा या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम क़ामू फी साइदिन वाहिदिन फसअलूनी फअतैतु कुल्ल इंसानिन, ए मुंहिंजा बानो, अवां अव्वल खां वठी आख़िर ताईं तमामु इंसान तमामु जिन्न सभु जेकॾहिं हिकिड़े मैदान जे अंदरि गॾिजी पओ, बीही करे मां अल्लाह खां पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ सवाल कयो, फअतैतु कुल्ल इंसानिन मसअलतहु, फरमाईं त मां हर इंसान खे उन जे सवाल जे मुताबिक़ अता फरमाया। मा नक़स ज़ालिका मिम्मा इंदी इल्ला कमा यनक़ुसुल मिक़यतु इज़ा उदख़िलल बहर, फरमाईं त सभिनीनि खे उन्हनि जी मर्ज़ी जे मुताबिक़ अञा वधाए ॾियां। फरमाईं त उन जे बावजूदि मुंहिंजे माल ऐं मिल्कियत जे अंदरि एतिरी खोट बि न ईंदी जो सुईअ खे दरियाव जे अंदरि ॿोड़े करे ॿाहिरि कढो। फरमाईं जॾहिं रब जो ख़ज़ानो एॾो वॾो आहे, पोइ अल्लाह खां घुरो छो नथा? अल्लाह तबारक व तआला खां घुरो छो नथा? अल्लाह पाक खां तव्हां घुरो पंहिंजा गुनाह बख़्शरायो। जीअं जेकॾहिं कॾहिं दिमाग़ ख़राब थींदो आहे न, अॼुकल्ह हिकिड़ो मीडिया ते हिकिड़ो चरियो कुराड़ो जेको आहे असां सिंधी हुनजो हले पियो, चए पियो त मां अल्लाह खे चयुमि रब तो वटि माउ कोन्हे, मूं वटि माउ आहे। नऊज़ बिल्लाह, एॾी वॾी गुस्ताखी। हालांकि अल्लाह जे मथां पंहिंजो बकवास जेको आहे वेही करे ठाहे माण्हुनि खे खिलाए पियो, साम्हूं वारा बि सभु जेके जानवरनि जहिड़ा वेठा तड़ी विधा, सभु जट पे न मिलिया। हालांकि हुनखे इहा सोचणु घुरिजे त तुंहिंजी जेका ज़बान हले थी, इन ज़बान खे हलाइण वारो बि अल्लाह। तोखे जेकॾहिं खाइण जी कुदरत ॾिनी, जेकॾहिं कुराड़ तुंहिंजूं ॼंघूं हलनि थियूं, इन्हनि ॼंघुनि खे हलण जी ताक़त ॾियण वारी दात बि मुंहिंजे अल्लाह जी। जेकॾहिं अल्लाह हिकिड़ी बीमारी ॾेई छॾे, पूरी काइनात जा डॉक्टर गॾिजी पवनि, उन हिकिड़ी बीमारी खां पोइ जान नथो छॾाए सघे। जेकॾहिं रब कंहिंखे बीमारी ॾेई छॾे, अल्लाह पोइ जेकॾहिं न चाहे सॼी काइनात जा इंसान गॾिजी पवनि, उन पोड़े खे ॾिनल बीमारी खे कॾहिं बि दफ़ा नथा करे सघनि। अॻु में बि घणनि माण्हुनि अल्लाह जी ज़ात खे चैलेंज करणु, फिरौन, निमरूद, इन्हनि ज़ालिमनि अल्लाह खे चैलेंज कयो।
अल्लाह तबारक व तआला एड़ी हालत कई ए जो के तमे एक बुढ़ा कोड़ा मिले था कुरान का परे साल में पंहिंजी आखिरत तबाह करण वाला जहन्नम के भरण वाला इन्हनि का निमरूद और वाक़ियो विसरी निमरूद अल्लाह जे साम्हूं एडी वॾाई कई एडी वॾाई कई वॾो मालदार पर रब उन निमरूद जो हाल कहिड़ो करायो अल्लाह जी ताक़त ऐं कानून आहे जॾहिं रब सां को टकराईंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे एड़ी कमज़ोर मखलूक खां तबाह ऐं बर्बाद करण फरमाईंदो आहे जो उन आम इंसान खे उनजो सम्झ ऐं ख़्याल बि न आहे एड़ो अल्लाह पाक उनखे तबाह ऐं बर्बाद करे ॾींदो आहे जे निमरूद मस्ती के अल्लाह जे साम्हूं अल्लाह पाक मंडड़े मच्छर खे हुकुम फरमायो फरमाईंदो निमरूद नक में घिरी वियसि वञी करे अंदर जो भौंकाट कंदो हुयो इहो मंडड़ो मच्छर जीअं भौंकाट करे पंहिंजे ग़ुलामनि खे जिन खे मारींदो हो सॼी ज़िंदगी उन्हनि खे चवंदो खणो लितर पादर पिसायो हणो मूं वारे मथे में जेसीं ताईं 40 पादर हुनजे मथे में न लॻंदा आहिनि कोड़े वांगुरु तेसीं ताईं जेको निमरूद गारम कोन्हे अल्लाह सां मुक़ाबिलो करण वारो केरु थींदो इंसान बिल आख़िर मरंदो त बिल अल्लाह जे हवाले केरु थो मस्ती करे अल्लाह जे साम्हूं काइनात सॼी अल्लाह जे हुक्म में आहे अल्लाह खां सवाइ कोई कोन्हे ताक़त सो इन जे करे रब फरमायो जेकॾहिं तव्हां सभु इंसान मां अल्लाह खां घुरो तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ मां अल्लाह तव्हांखे ॾियां उन जे बावजूदि मां अल्लाह जे ख़ज़ाने में एतिरी खोट बि न ईंदी जो हिन सुईअ खे दरियाओ या समुंड मां ॿोड़े करे ॿाहिरि कढो तंहिंजे करे इहे अल्लाह खां घुरण वारियूं रातियूं आहिनि इन्हनि रातियुनि जे अंदरि अल्लाह खां घुरे माण्हू सुबुह जे वक़्त में ॾींहं जो माण्हू रोज़ो रखे त सवाब जो कमु आहे जेकॾहिं नथो रखे त फ़र्ज़ रोज़ा रमज़ान जा सॼे साल में जेके फ़र्ज़ रोज़ा रमज़ान जा आहिनि असां वटि जेको नफ़ली इबादतुनि ते दबदबा हूंदी आहे सॼी राति साईं बीठो छा थो करे कि सलात तस्बीह थो पढ़े हलो मौलवी साहब सलात तस्बीह जा जेके आहिनि क़िस्मत ॿुधाइजा आहिनि उन में घणियूं तस्बीह पढ़ी पियूं आहिनि अब नमाज़ जा फ़र्ज़ यादि न साईं नमाज़ जा फ़र्ज़ यादि वुज़ू जा फ़र्ज़ यादि थी न साईं वुज़ू जा फ़र्ज़ यादि कोन्हे अब गुस्ल जा फ़र्ज़ यादि थी जिन गुस्ल जा फ़र्ज़ ख़बर ई कोन्हे ॾींहं जे अंदरि फ़र्ज़ नमाज़ूं घणियूं आहिनि अल्लाह खे ख़बर आहे अब पोइ इहे सलात तस्बीह पढ़े थो फ़र्ज़ जेको आहे तूं पढ़े कोन अल्लाह गफ़ूर रहीम आहे हुन पोड़े वारो दिमाग़ अल्लाह गफ़ूर रहीम आहे बाबा रब त गफ़ूर रहीम आहे अल्लाह क़ुरान जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज में तोहफ़ो नमाज़ करे ॾिनी ख़ुदा जा बना हुआ नमाज़ पढ़े कोन थो बाक़ी थी शब बरात में सलात तस्बीह जी हल बा सॼी राति इबादत में बीठो आहे सुबुह जो फजर वारी जमात जे अंदरि अबा ऐं राति जो हिते बीठो तहज्जुद पढ़े पियो बुज़ुर्ग फजर में असीं निंड पियो छो सॼी राति वीचारे इबादत खे सुबुह जो इहा इबादत कंहिं बि कम जी कोन्हे जो फ़र्ज़नि में देरि थिए जो फ़र्ज़ छॾाइजी वञनि पहिरियां फ़र्ज़नि जो इतमाम आहे मुस्लमानों इन शइ खे आम कयो नफ़लनि जो सवाबु आहे कोरत कोन्हे नफ़लनि जो सवाबु आहे इन में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे पर नफ़ली सवाब सां गॾो गॾु माण्हू एतमाम करे फ़र्ज़ी नमाज़ुनि जो उन खां बाद में भली वञी करे नफ़लनि जो एतमाम करे पोइ त सवाब ई सवाबु आहे बाक़ी हाणे नफ़ल सॼी राति बीठो पढ़े फ़र्ज़ पढ़े कोन त फ़र्ज़नि जो जेको ॿार आहे न इहे नफ़ल करे कोन लाहींदा हिन जे बारे में पुछा थी अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह साईं जेको आहे पंहिंजे गुनाहनि खे माफ़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए असांजा जेके वफ़ात करे विया जेके असांजा मिट माइट दोस्त अहबाब जेके बीमार आहिनि अल्लाह पाक खां दुआ आहे रब साईं सभिनीनि खे शिफ़ा अता फरमाए वाख़िर दावाना